कंहिं ज़माने में हिन मलीर खे बाग़ अदन चयो वेंदो हो, छाजे करे चयो वेंदो हो? अया साहब बिल्कुलु तव्हांजी इहा हक़ीक़त आहे। मलीर खे बाग़ अदन बिल्कुलु सॾियो वेंदो हुयो। अॻ में हूंदो हो ईस्ट ज़िलो, पोइ उन में मलीर बि उन जो हिसो हुयो ऐं मलीर जी तमामु एरिया वॾी आहे। हेठि वींदो तव्हां गगर फाटक खां शुरू थींदी हुई क़ाइदाबाद माना पुराणी जेका एरिया आहे उनजी ॻाल्हि था तव्हां कयो। ठीकु आहे। कोरंगी वग़ैरह इहो बि उन में ईंदो हुयो। उन खां अलावा हेॾां दरसालो छिनो, काठोड़, नूरियाबाद जे ओरी जेका आहे पंहिंजो लकी सीमेंट फैक्ट्री, गॾा, दरसालो छिनो, न्यू कराची जो कुझु हिसो, मली असांजो सोराब ॻोठ, अल आसिफ़ सभु इन में हुया। जॾहिं मलीर ज़िलो ठहियो त मलीर ज़िले जी बि उहा ई एरिया हुई। ईस्ट ज़िले जो जेको हिसो हुयो उहो परते वियो। एयरपोर्ट बि मलीर ज़िले में